जंहिं महीने महीने में विहारे हिननि खां पैसा वठी पोइ था ॾियनि असांखे छोकिरी सवली ॾिनी अथनि छा 4 लख वरिता अथनि न। अदा छा मसलो आहे हक़ीक़त तूं आगाह कयो नालो ज़ात कहिड़े इलाइक़े में वेठा आहियो? असां वेठा आहियूं खैरपुर नाथन शाह में नालो आहे इम्तियाज़ ज़ात ऐं भोटा। असांखे मिटी माइटी कई आहे 5 लखनि में मूंखे संग पियो आहे उन्हनि में 5 लख ॾेई चुको आहे अञा बि मूंखे तंग पिया था कनि। केरु सोरे जा मुंहिंजा नाला ताज मोहम्मद अथसि, ॿिए जो वसीम आहे, ॿिए जो राजू आहे, ॿिए जो मुमताज़ आहे। बुक आहिनि असुल में जावरी सॾाईंदा आहिनि बुक। कल्ह बि मूंसां जहिड़ो करे विड़ी आहिनि घर वेठे। छा था चवनि? चवंदा छोकिरी असांखे आज़ादु करे ॾे असां छोकिरी ॿिए हंधि ॾियूं। पोइ बि मां छोकिरी हुननि जी थिए कोन थी। अॻियां पोयां विढ़नि था हिननि कनि था पोयां मां काॾे बि वञा था ज़िम्मेदार मुंहिंजा आहिनि किथे बि मोचड़ाई हणी आहे ज़िम्मेदार आहिनि हथियार ॿार कोन्हनि ॿार थिया उहे बि किराए छॾनि पोइ मां एक्शन हिननि जे बारे में न खयां। अदी तव्हां ॿुधायो ही तव्हांजो मुड़ुसु आहे? हा मुंहिंजो मुड़ुसु आहे। तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो आशा नालो। हाणे छा मसलो आहे तव्हांजा घर जा भाती जेके पीउ ॿाहिरि बेगुनाह विरहे थो मुंहिंजो पीउ चए थो ॿिए हंधि रिश्तो करे वञे पोइ रोज़ी ते हिन सां बेगुनाह हिनखे कपिड़ा घुरियसि मुंहिंजा उन ते चई कपिड़ा ॾे मुंहिंजे ॿारनि जा मां ॾियां कोन्हनि पाण उन ते मुंहिंजो पीउ वठी आयो सोटनि सां त हिन सां विड़ियो आहे बेगुनाह। माना तव्हांजो पीउ नाजाइज़ी करे थो? हा बेगुनाह मां न करे माना हा बेगुनाह मूंखे बि उते वठी थो वञे हिनखे हे अचे थो वठण त हिनखे नथो ॾे चए पैसा ॾे पोइ पंहिंजा ॿार वठी वञे। पैसा भले तव्हांजा रहियल अथसि या तव्हांजे? न रुपए बि कोन्हेसि असांजे पीउ जो रुपए बि कोन्हे हिन ॾे। पोइ छाजा थो वठे तव्हांजो पीउ छा कंदो आहे? मूंखे वठी विहारे थो हिन खां पैसा थो वठे। तव्हां घणी भेणियूं हो? असां 4 भेनरियूं। हा वॾियूं हिकिड़ी ॾिनी अथई वॾी भेण मेहर में ॿी हाणे ॾिनी अथई टकनि ते उहा भिते ॾिनी अथई मेहर में। तव्हांखे पैसनि ते ॾिनी? हा मूंखे पैसनि ते हक़ हिलाल जो ॾिनो अथई। हा तव्हां पंहिंजे जेको मुड़ुस सां ख़ुशि आहियो? हा पंहिंजे मुड़ुस सां सभु ख़ुशि आहियां। हा तव्हां माना पीउ जे घर त जेको असुमन न वेंदो त जेको न कोन ईंदा बसि पंहिंजे मुड़ुस सां ख़ुशि आहे विरहे मारे ॻाल्हाए मूंखे ज़ोरी। पीउ घणे में तव्हांजे पैसनि में खपायूं? 4 लख। 4 लख में खपायूं तव्हांखे? उन खे केतिरो टाइम थी वियो आहे? घणो टाइम थियो? हा घणो टाइम थी वियो। ते मुंहिंजो भाउ ॾिनो हेॾे मूंखे त माना यको माना नंढी हुअसि त हेॾे ॾिनसि हुन मुंहिंजा 2.5 लख वरितासीं मुंहिंजो भाउ मुंहिंजा हेॾे ॾिनो त मूंखे मुंहिंजो भाउ मूंखे ॾाज बि न ॾिनो हिननि जी कईसि इज़त हुन मुंहिंजी दुश्मन थिया मुंहिंजे भाउ जा छाजे करे कुझु आहे कोन्हे छा मुल्क में ते 10 चका मुंहिंजे पीउ खे बि धमकियूं ॾेई मुंहिंजो पीउ हिननि जे करे मुंहिंजो पीउ खे हार्ट अटैक थियो हिननि मुंहिंजो पीउ मारियो मुंहिंजो पीउ मरे हा छा हिननि कयो आहे सभु कुझु जंहिं महीने महीने में विहारे हिननि खां पैसा वठी पोइ था ॾियनि असांखे छोकिरी सवली ॾिनी अथनि छा 4 लख वरिता अथनि न। हा तव्हांखे विकिणे तव्हांजे भाइरनि ऐं पंहिंजे लाइ ही छोकिरी जेका संग जेका इहा वरितो ही? हा इहा वरितीसीं असां 4 लखनि में? हा न 2.5 लख में 4 लख में इहा वरितीसीं असां 2.5 लख तव्हांजा बाक़ी 1.5 लख विझी 4 लख हिनखे हाणे हर रोज़ जेको आहे हिनखे विहारे ऐं तव्हांखे टार्चर पैदा कंदो। हा रोज़ माना महीने महीने में 5,000 10,000 असां ग़रीब माण्हू काथो ॾियूं हिननि खे असां पंहिंजो पेट ई नथा भरे सघूं। हा हिन काथो ॾियूं पैसा असां? माना नंढड़ी मां नंढी हुअसि सफ़ा त मूंखे ॾिनोसि हिननि जो पहिरियों जरवारनि में ॾिनोसि चए न असांखे वेठे मिटी माइटी ठही हुननि खां बि तो फिकावत कयो न हुननि सां मुंहिंजो जहिड़ो विझरां मूंखे हुते पातर हणाया अथनि हिननि छो ईअं छा असां सां करनि छाजे करे त धारिया ईअं कोन हूंदा आहिनि जीअं हे था करनि असां सां। ॿियो राजो आहे ॿियो आहे मुमताज़ ॿियो आहे वसीम। ज़ात जा असुल जावरी आहिनि सॾा आहिनि बुक था हाणे जेको बि अॻियां पोयां थींदा ज़िम्मेदार मुंहिंजा इहे आहिनि सुभाणे घर में को बि फसाद वग़ैरह थिया मुंहिंजा ज़िम्मेदार आहिनि। नाज़रीन तव्हां ही जेके ॻाल्हियूं ॿुधियूं त ॿई ज़ाल मुड़ुसनि पाण में ख़ुशि ज़िंदगी गुज़ारनि पिया ऐं उन ज़िंदगी जे विच में मुदाख़लत हिननि जा जेके भाइर ऐं पीउ जेके करे हिन न्याणी खे पंहिंजे घर में वेहारे करे ऐं हर वक़्तु हिननि खां जेको हिननि जो इल्ज़ाम आहे त चवनि था त हर वक़्तु असांखां 5,000 10,000 पिया तलब पिया कनि जेकॾहिं असां वटि पैसो न आहे त असां किथां ॾियूं ऐं हिननि खे जेको असांखे प्रेशर वाइज़ कयूं था ॾींहुं राति असां ऐं नंढड़ी इल्ज़ाम हणंदे इहो बि ॿुधायो त
हर वक़्तु टार्चर करण सबबु मुंहिंजे वाल साहिब खे बि अटैक जी जेका सो हिननि जे इन ॾुखनि मां हिननि जे दोस्तनि मां जेको सो इहे अटैक जो मर्ज़ पियो जेको जंहिं सबबु हू फौत करे वियो। हिननि जो मुतालबो आहे त असांखे ऐं उन सां गॾु जेका ही घरवारी अथसि अदा जी उहा थी चए त मां पंहिंजे मुड़ुस सां ख़ुशि रहणु थी चाहियां, मूंखे पंहिंजो पीउ हरू भरू तंग न करे, मुंहिंजा ॿाहिरि मूंखे तंग न कनि ताकी मां पंहिंजे मुड़ुस सां ज़िंदगी गुज़ारे सघां। हाणे चवण जो मक़सदु इहो रहियो आहे त आला हुकाम ऐं उन सां गॾु पुलिस खे फौरन इन्हनि जे मथां कानूनी कार्रवाई करणु खपे ऐं इन्हनि खे वेहारे मुतमिन करे ताकी मसइला पुरअमन तरीक़े सां हल थी सघनि, जीअं नियाणियुनि जा घर बि जेके बर्बादु न थियनि ऐं सही तरीक़े सां हिननि जी ज़िंदगी बि